न डॉक्टर सुठो आहे, इलाज सुठो कंदो आहे, तमामु सुठो डॉक्टर आहे ने हर सूमर ते दवा फ्री कंदो आहे ने मरीज़नि जी सुठो ॾिसंदो आहे, ख़िदमत तमामु कंदो आहे, दुआ सलाम कंदो आहे, सुठो आहे। चाचा डॉक्टर तमामु सुठो आहे। ॻाल्हि डॉक्टर सुठो आहे, रहमदिल्ला आहे। असीं 10 चकर पुछंदा आहियूं, असांखे जवाबु ॾींदो आहे ऐं असांखां सूमर जॾहिं पैसा कोन वठंदो आहे। तमामु सुठो डॉक्टर आहे। असीं दुआऊं पिया करियूंसि, अल्लाह करे आबाद हुजे। सही आहे। डॉक्टर साहब खां फ़ाइदो आहे असांखे कुझु न कुझु। मिड़ेई अॼु आया आहियूं फ्री मां, पोइ हाणे माशाअल्लाह मां ख़ुदा करे फ़ाइदो थी वञे। ठीकु आहे न, महिरबानी। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो डॉक्टर शाहनवाज़ आहे। मूं MBBS लियाकत यूनिवर्सिटी ऑफ जाम शुरू मां हासिलु कई आहे ऐं मुंहिंजी स्पेशलाइज़ेशन जेका डिग्री आहे FCPS उहा मेडिसन, उहा मूं जना हॉस्पिटल कराची मां हासिलु कई आहे। मूं MRCP UK एडन रॉयल कॉलेज ऑफ एडिनबर्ग इंग्लैंड मां हासिलु कई आहे ऐं हिते जो रहाको आहियां। ऐं जॾहिं आउं हिते आयुसि, हिते माण्हुनि जा मूं हालात ॾिठा, उन्हनि जी मूं बीमारियूं ॾिठियूं, त मूंखे ॾाढो अफ़सोस थियो जो हिते को बि अहिड़ो स्ट्रक्चर, अहिड़ो को बि अहिड़ा शइ कोन्हे सवाइ चंद डॉक्टरनि जे। हिते सभु जेके डॉक्टर आहिनि उहे एॾो सुठो डायग्नोस कनि था। बहरहाल पोइ बि काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जिन खे डायग्नोस करण जी ज़रूरत महसूसु थिए थी। त हिननि हालात खे ॾिसंदे मूं इहो दिलि में तय कयो त आऊं पंहिंजे ॾींहं मां, पंहिंजी प्रैक्टिकल लाइफ मां कुझु हिसो आऊं ग़रीब पंहिंजे बदीन जे मामला वक़्फ़ु कंदुसि। त अहिड़ी तरह मूं सभिनी पंहिंजे पूरे हफ़्ते में मूं सूमर जो ॾींहुं मख़सूसु कयो त आऊं सूमर जे ॾींहुं सभिनी मरीज़ खे मुफ़्त ॾिसंदुसि, ताकी उहे माण्हू जेके अफोर्ड नथा करे सघनि उहे बि अची करे पंहिंजी तकलीफ़ुनि खे दूरि करे सघनि था। ऐं इंशाअल्लाह अल्लाह खां दुआ आहे इहा मुंहिंजी सर्विस हमेशह रहंदी, इहो सूमर मुंहिंजो हमेशह फ्री रहंदो ऐं इंशाअल्लाह इन में का जदीद मज़ा या वधीक सहूलियतूं जे मूंखां मुमकिन थी सघियूं उहो बि हुन में एड कंदो वेंदुसि वक़्त सां गॾु। सर सूमर जे अंदाज़नि ते मूं वटि 80 खां 100 मरीज़ मूं वटि अचनि था ऐं जेके JNN पेशेंट हूंदा आहिनि उहे कैंप वारा कोन्हे जेके फॉर्मेलिटी वारा हुजनि, हीअ बिल्कुलु माना जिन खे बिल्कुलु मसइलो हूंदो आहे उहे ईंदा आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह काफ़ी माण्हू सेटिस्फाई बि आहिनि। मेन जेको सेटिस्फिकेशन आहे उहो इंसान जे अंदरि जी आहे ऐं मूंखे इहा सर्विस ॾेई करे ॾाढी ख़ुशी महसूसु थिए थी त आउं पंहिंजे माण्हू लाइ कुझु न कुझु, घणो कुझु न पियो करे सघां पर पोइ बि न हुजण खां कुझु न कुझु बहितर आहे ताकी माण्हू पंहिंजे माण्हुनि लाइ करे सघां। जेको बदीन जे माण्हुनि जो मूं ते कर्ज़ु आहे मुंहिंजो कुझु न कुझु हिसो लाहे सघां। उहे कर्ज़ लहण जा त आहिनि कोन पर पोइ बि कोशिशि कबे कुझु न कुझु माना जेको माण्हू पंहिंजो हिसो मिलाए सघे उन अहिड़े कंडीशन में अहिड़े त मिलाइणु ज़रूरु खपे। मां फ़ाइदो आहे, असां 2 टे चकर आया आहियूं, असांखे सोराना फ़ाइदो आहे। डॉक्टर माशाअल्लाह सुठो आहे, मरीज़ जाम था अचनि। ठीकु आहे साईं, पैसा कोन थो वठे, सूमर ॾींहुं असांखे फ्री इलाज कंदो आहे, रुपयो बि न वठंदो आहे, बोतलनि जो न पैसा। ग़रीब असां फिर आया आहियूं तलार खां, असांखे माशाअल्लाह फ़ाइदो आहे, मरीज़ जाम ईंदा आहिनि वेचारो। माशाअल्लाह डॉक्टर सुठो, ॻाल्हाइण ॿाल्हाइण अख़लाक़ी डॉक्टर, असांखे हिन में माशाअल्लाह फ़ाइदो आहे। शफ़ा अलाह ॾींदो पर माशाअल्लाह डॉक्टर में सोराना इहो फ़ाइदो। नाज़रीन, बदीन में हिकु अहिड़ो बि डॉक्टर मौजूदु आहे जेको पंहिंजे 8 ॾींहंनि में हिकु ॾींहुं ग़रीबनि जे लाइ वक़फ़ करे छॾियो अथसि। जंहिं डॉक्टर वटि बदीन ज़िलो त ठहियो पर ॿियनि ज़िलनि खां बि सिजावल आहे, थरपारकर आहे ऐं ॿियो मुख़्तलिफ़ जेके वेझा वेझा शहर आहिनि उन्हनि खां वॾी तइदाद में डॉक्टर वटि पंहिंजो इलाजु कराइण अचनि था। जेको बिल्कुलु 8 ॾींहंनि में हिकु ॾींहुं सूमर जो मख़सूसु कयल अथसि, जंहिंमें ग़रीबनि खे मुख़्तलिफ़ शुगर जी टेस्ट आहे या कुझु सैंपल आहिनि उहे पंहिंजे तरफ़ां फ्री बि ॾेई थो। अशरफ मेमन, इबरत TV न्यूज़, बदीन।